अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम मुहासबत सां गॾु मां आहियां अवांजी मेज़बान फ़राह अख़्तियार। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त असांजे हिन प्रोग्राम में हमेशह जीअं असां सां गॾु महिमान मौजूदु हूंदा आहिनि, चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम जा सरबराह हाजी मुज़फ़र शुजरा साहब, जेके सिंध हुकूमत जी कंहिं बि खाते जी ख़राब कारकर्दगी हुजे या कंहिं ऑफिसर जी बदउनवानी बाबति अवांजी शिकायतुनि ते बर वक़्तु क़दम खणी अवांजा मसइला हल कंदा आहिनि। त नाज़रीन, मां अव्हांखे इहो ई चवंदसि त जेकॾहिं अव्हांखे कंहिं खाते या कंहिं ऑफिसर खां का शिकायत आहे त असांजे स्क्रीन ते ईंदड़ लाइव नंबर ते असांखे लाइव कॉल करे असांखे पंहिंजा मसइला ॿुधाए था सघो, पंहिंजी शिकायत बयानु करे था सघो ऐं जंहिं ते शुजरा साहब अव्हांजी शिकायतुनि जो अज़ालो कढंदो ऐं अव्हांजी ज़रूरु हेल्प कंदो। ऐं हिन प्रोग्राम जो मक़सदु इहो ई हूंदो आहे त अव्हांजो जीअं कॉलूं अचनि, अव्हांजी कॉलूं ऐं अव्हांजूं शिकायतूं ॿुधी वञनि, अव्हांजा जेके मसइला आहिनि उन्हनि खे शुजरा साहब ज़रिए उन्हनि खे हल कराए सघिजे। ऐं नाज़रीन, हाणे असां पंहिंजे प्रोग्राम में जेके महिमान आयल आहिनि असां उनखे भलीकार चवंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। सर, सभ खां पहिरियां त मां अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चवंदसि। महिरबानी तव्हांजी। सर, हाणे मूंखे इहो ॿुधाइजो, जेके गुज़िरियल जेके शिकायतूं अव्हां वटि आयल आहिनि, काफ़ी माण्हुनि अव्हांखे पंहिंजूं शिकायतूं ॿुधायूं आहिनि हिन प्रोग्राम जे ज़रिए, त अव्हां उन्हनि मां कहिड़ी कहिड़ी प्रॉब्लम हल कई आहे? कोशिशि त कई अथसीं त काफ़ी माण्हुनि जा मसइला हल थियनि, पर के रहिजी वञनि था छो जो उन्हनि जा मसइला के अहिड़ा हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते वापडा जो मसइलो जेको आहे, वापडा जेको आहे हुनजो मथे जो वफ़ाक़ जो मसइलो आहे। इन करे उन्हनि खे असां ख़त लिखी छॾींदा आहियूं या उन्हनि जे CEO सां ॻाल्हाईंदा आहियूं, पर उनजे बावजूदि मसइलो हल कोन थींदो आहे उन्हनि जो। छो जो असांखे पोएं हफ़्ते बि जेके बि कॉल्स आयूं हुयूं उहे सिर्फ़ु लोड शेडिंग जी लोड शेडिंग जो मसइलो जल्दी खे थिए इहो पियो हले। छा आहे त वापडा जो सिस्टम आहे वफ़ाक़ी, उहे बदमाशी कनि था पिया काफ़ी, ऐं उहे काफ़ी माण्हुनि खे परेशानी बि कनि था। जीअं मिसाल ॻाल्हि कई की अहिड़ा शहर बि आहिनि जिते माण्हू 100% उहे ॾियनि था पिया, बिल ॾियनि था पिया, पर उते बि लोड शेडिंग आहे। जॾहिं 100% माण्हू बिल ॾिए थो पियो त पोइ लोड शेडिंग त न हुजणु खपे, पर उते बि लोड शेडिंग आहे। मतिलबु पूरे सिंध में तव्हां अचो, कश्मीर खां वठी कराची ताईं अचो, कराची में KSC जो बि ज़ुल्म आहे ऐं हिन सां वापडा वारनि जो तमामु घणो ज़ुल्म आहे जेको माण्हू हिन गर्मी में बर्दाश्त कनि था पिया। तव्हां सोचो जिते 52-51 टेम्परेचर हुजे ऐं वापडा जो बिजली बंदि हुजे, उते माण्हू जो छा हाल हूंदो। हाणे रिसेंटली मां लास्ट हुन ते सूमर ते वियो हुउसि ऐं इंटीरियर मुंहिंजो कज़न जो इंतकाल थी वियो, त पोइ हुते वियासीं त असां पाण एॾो मस्तु पिया कयूं, गर्मी हद खां वधीक। हालांकि असां बि उतां जा पैदाइशी उतां जा आहियूं, पर हिन दफ़े एॾी गर्मी हुई जो माण्हू खे बिल्कुलु ॿूसट पई थिए, दिलि ईअं मुंझी पियो हले। उहे ॻाल्हि थी हले न सर, त हाणे जीअं त रमज़ान जो महीनो आहे, जिते किथे लोड शेडिंग जो मसइलो ई मसइलो आहे, त इन मसइले खे आख़िर कीअं हल करे सघिजे थो ऐं कहिड़ा क़दम खयां वञे? त वफ़ाक़ जो मसइलो जीअं मां ॿुधायो, सर हिकिड़ी कॉल आहे कराची खां, असांखे मुनवर कॉल कई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। शायदि असांजा कॉलर असां सां कनेक्ट फ़िलहालु न थियो आहे। ऐं ठीकु आहे सर, असां पंहिंजे लोड शेडिंग जे मामले ते ॻाल्हायूं पिया। इन करे इहे जेका असांजे इंतिज़ाम सही कोन्हे, चाहे KSC जो हुजे या वापडा जो हुजे। हाणे KSC वारनि जो मसइलो इहो आहे त बिल असांजे हिते कराची में जेके असांजा ॿाहिरि जा इलाइक़ा आहिनि, जीअं मुंहिंजो इलाइक़ो इब्राहिम हैदरी आहे, रेडी आहे, लटबस्ती आहे, अहिड़े नमूने सां भैंस कॉलोनी आहे, अहिड़े नमूने सां मुज़ाफ़ाती एरिया आहिनि, गगर फाटक आहे, फिरी अचो मलीर ते, जेके असांजा ॻोठ आहिनि उनमें बिल माण्हू वटि पहुचनि ई कोन था। ज़ाहिर आहे जॾहिं ॻोठनि वटि बिल न पहुचंदा त उन लाइ प्रॉब्लम थींदी न। मां जी ॻाल्हि खे 1 मिनट कटींदसि। कराची खां जेकी कॉल अॻोणे असांखे रेस्पॉन्स कोन ॾिनो, मुनवर कराची खां असांखे कॉल कई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हा जी, अदा पंहिंजो नंबर नोट कराइजो। हा जी, 0302 0302 30 38 जी 38 जी 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 अदा अॻिते ॿुधाइजो। हेलो, ठीकु आहे मुनवर, हुकुम कर। अदा कहिड़ो मसइलो आहे अव्हांजो? सर मुंहिंजा CM हाउस में हिकिड़ो अमरा आहे, मुंहिंजा 11 लाख रुपया खाई वियो आहे, मूंखे जाली आर्डर ॾिना अथई ऐं मूंखे 2 साल थी विया आहिनि। मां कंप्लेनूं करे एक्साइज ऑफिस में, इंटीग्रेशन में, FI में, DG रेंजर्स, तव्हां CM हाउस खे ख़ुदि ऐं तव्हांखे ख़ुदि मां कंप्लेनूं करे ॾी आहियां, तो मूंखे हींअर ताईं माना को बि रेस्पॉन्स कोन मिलियो आहे। छा नालो आहे दादा जेको खाई वियो आहे तव्हांजा पैसा?
सर महबूब अली शाहनी स्टेनोग्राफर पर मीडिया सर रखी कना साहब वटि अच्छा शाहणी शाहनी महबूब अली शाहनी उनखे कीअं पैसा ॾिना तव्हां? सर पैसा दोस्ती यारी में असांखे वठी वियो चई मां सीएम हाउस में आहियां तव्हां यादि खपनि मां कराए ॾींदुसि हा पोइ मां आयुसि काफ़ी दफ़ा हिते मूंखे चई मां पैसा वठी थो ॾियां पोइ मूंखे जाली ऑर्डर ॾेई हाणे फ़ोन बंदि करे वेठो आहे सीएम हाउस में अंदरि वेठो आहे मूंखे एफआईआर कटाइण ॾेई अच्छा मूंखे एफआईआर कटाइण ॾेई ऐं मूंखे हाणे चयो मां मारींदुसि मूंखां पैसा घुरंदुसि मारींदो अला शाहणी छा त मारींदो तोखे अदा तो फराम ॾाढी मुश्किल करे मूंखे ॿ टे एफआईआर कटाईंदुसि अच्छा हा जेके मूं वटि सबूत आहिनि ऐं मां चोॾहीं बार हुतां सीएम आई में हा जाते जान साहब मूंखां बयानु वरितो ऐं हुनखे घुराए पर हू न आयो अच्छा हा तव्हां मेंबर आहे सुभाणे जान साहब सुभाणे तोसां मां ॻाल्हाईंदुसि या तूं हिते कराची रहंदो आहे त हलियो मुंहिंजी ऑफिस में सुभाणे 12 बजे खां पोइ चोॾहीं बार हिते तव्हां आया हो तो मूंखे माना को बि रेस्पॉन्स कोन मिलियो हमरा ॾाढी मुश्किल कयो मूंखे तूं अबा ईंदे त ॻाल्हि कुझु न कुझु वधंदी न शाहणी सां ॻाल्हाईंदासीं उते कोशिशि कंदासीं त तोखे पैसा वापसि मिलनि घणा पैसा 18 लख रुपया ॾियनि सर कॉल ड्रॉप थी वई आहे ऐं उन्हनि पंहिंजो मसइलो तव्हांखे ॿुधाए छॾियो वधीक जेको आहे त उन्हनि पंहिंजो नंबर ॾेई छॾियो आहे अच्छा हिकिड़ी असांखे गौटकी खां असांखे कॉल आई आहे सनाउल्ला असांखे कॉल कई आहे हेलो अस्सलाम वालेकुम जी सना साहब पहिरियां पंहिंजो नंबर लिखाइजो 0300 0300 311 311 2316 2316 जी कहिड़ो मसइलो आहे असां मूंसां बुनियादी तौर ते ज़ाती तौर ते मसइलो कोन्हे पर एज़ अ इंसान जॾहिं मां गुज़रंदो आहियां नादरा ऑफिस सां जी त उते सवनि जी तादाद में जेके औरतूं ऐं जेके आम माण्हू आहे परेशान हूंदा आहिनि उन्हनि खे सही नमूने सां फैसिलिटेट न पियो कयो वञे नादरा वारा जेके शिनाख्ती कार्ड ठाहिनि था पिया उहे जेके टोकन जारी करनि था पिया तमामु घटि तादाद में करनि था पिया ऐं माण्हू जॾहिं डिमांड वधे थी 500,000 माण्हू रोज़ानो अचे थो त उते ई मुश्किल सां 60 या 100 ॾियनि था पिया उन्हनि जो हू पंहिंजो अमलो वधाइनि जॾहिं आवाम पैसा भरे थो पियो अहिड़े नमूने सां त उन हू पंहिंजी डेस्क वधाइनि ऐं टोकन वधीक जारी करनि या जेको मेन पावर आहे उहो वधाइनि इहो इशू सिर्फ़ु घोटकी में कोन्हे पर मीरपुर माटेले में बि आहे त आम माण्हू वॾो दरपदर आहे मां मिनिस्टर साहिब खे मुज़फ़र साहिब खे अर्ज़ु कंदुसि त इहे माना उन्हनि सां जेके अथॉरिटी आहे उन्हनि सां ॻाल्हाए इहे रियल बेस ते मसइलो आहे आवाम जी फलाह जो मसइलो आहे आवाम खे निंदकड़ो छॾियो वियो आहे जी ठीकु आहे दा सही ॻाल्हि आहे सनाला तूं बिल्कुलु सच चवे थो ऐं इहे मसइला आहिनि हिते बि आहे कराची में बि इहे मसइला आहिनि त असांजे माण्हुनि खे जेके ओरिजिनल असां सिंधी आहियूं उन्हनि सां बि इहो प्रॉब्लम आहे छो जो हाणे दहशतगर्दी वधी वई आहे इन करे इन्हनि जो थोरी सख़्ती कई अथऊं बहरहाल असां इहे चवंदा इहो ॿुध मुंहिंजी ॻाल्हि इहा तुंहिंजी ॻाल्हि 100% सही आहे त हिनखे स्टाफ या त वधाइणु खपे छो त जेकॾहिं माण्हू पैसा ॾियनि था 1200 रुपया कार्ड जे ठाहिण जा त पोइ हुनखे इम्पोर्टेंस ॾियणु खपे ऐं तव्हांजा मसइला हल करणु खपे सुभाणे हिते DG वेंदो आहे कराची में सुभाणे मां उन सां ॻाल्हाईंदुसि तोसां बि ॻाल्हाईंदुसि कोशिशि कंदासीं त तव्हांजो मसइलो हल थिए छो जो सखर ज़ोन शायदि अलॻि आहे अवामी मसइलो आहे ज़ाहिर आहे त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे सिंध जी नुमाइंदा पार्टी आहे जी हा काफ़ी ॿिया मसइला आहिनि पर हीउ मसइलो को मसइलो त सही नमूने सां थियणु खपे इहो गुज़ारिश हा इनशाला कोशिशि कंदासीं त इहो आहे वफ़ाक़ी मसइलो पर पोइ बि हिते DG जेको कराची में वेहे थो उन सां सुभाणे ॻाल्हाए करे पोइ तोसां मां ॻाल्हाईंदुसि ऐं इहो जीननि तव्हांजो मसइलो आहे इहो जेको तव्हां ॻाल्हि कई आहे बिल्कुलु 100% सही आहे त माण्हुनि खे सुबुह सवेर सां वञिणो थो पए पोइ बि टोकन घटि था मिलनि ऐं 50 टोकन ॾेई बाक़ी चवनि था वञी घरु ख़ुशि थियो या त उहे पंहिंजा काउंटर वधीक खोलनि या त पंहिंजूं ऑफिसूं वधीक खोलनि या पोइ माण्हुनि खे सहूलियत ॾियनि इहा तव्हांजो जाइज़ मसइलो आहे इहा ॻाल्हि त आहे सर हिकिड़ी ॿी कॉल आहे मीरपुर ख़ासि खां असांखे कॉल कई आहे ज़ुल्फ़कार हेलो अस्सलाम वालेकुम जी अदा पंहिंजो नंबर नोट कराइजो अॻ में 0336 जी 32 जी 83 जी 715 ठीकु जी अदा कहिड़ो मसइलो आहे असां हाजी साहब के मूं पहिरीं बि कॉल कई आहे जे हफ़्ते मीरपुर ख़ासि बंदियान में कचो मुलाज़िम सोने हवाले सां हा हा ज़ुल्फ़कार तोखे मां ॿुधायुमि त इहे जेके कचा मुलाज़िम थिया आहिनि 17,000 माण्हू वधीक खणी विया आहिनि ऑफिसर जेके साहिबान हुया
उन्हनि तमामु ग़लति भर्तियूं करे वियूं आहिनि। हाणे प्रॉब्लम असांजे लाइ इहो थी वियो आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ प्रॉब्लम इहो थी आहे त हाणे माण्हुनि खे कढूं कीअं असां। 17,000 माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह रोज़गार ॾिनो आहे, खसियो कोन्हे। तव्हांखे असां हुनजे लाइ पॉलिसी ठाहियूं पिया, अलाह कंदो त तव्हांखे कुझु न कुझु पार्टी जे तरफ़ां मोट मिलंदी ऐं तव्हांखे इंशाअल्लाह ताला पको कंदासीं। हूअं बि गवर्नमेंट लास्ट टाइम इहो चयो हो त असां कचनि मुलाज़िमनि खे सभिनी खे पको कंदासीं। पोइ तव्हांजो सबूत को हुजनि को मूंखे बल्कि वारनि कयो ई कोन हूंदो, को मूंखे रिकॉर्ड मोकिलियो कोन हूंदो त आउं कीअं पको थींदसि। उन्हनि पंहिंजा माण्हू पुख़्ता करे रखी छॾिया हुआ। उहा ई त ॻाल्हि कयां थो न त इहे माण्हू जेके तूं भर्ती लोकल गवर्नमेंट जे सेक्रेटरी सां राब्तो कयो, डीसी साहब तूं भर्ती कंहिंजे तरफ़ां थियो आहे? सर शायदि कॉल ड्रॉप थी वई आहे सर। जेको हिन जो मसइलो हिन अॻु में बि शेयर कयो आहे अव्हां सां, पोइ अव्हां मतिलबु कहिड़ी ॻाल्हि ॿोल कई, कंहिंसां ॻाल्हायो या इन मसइले जे लाइ कहिड़ा क़दम कया? ॾिसो न, इहो मसइलो मूंखे ख़बर आहे त इहे जेके भर्तियूं थियल आहिनि 17,000 फेक भर्तियूं जी जी। हाणे हिन ग़रीब जी ख़बर न आहे कहिड़े नमूने भर्ती थी आहे। त इनखे जेकॾहिं भर्ती वाक़ई रियल थी हूंदी, जेके बाक़ाइदा इंटरव्यू थिया हुआ ऐं बाक़ाइदा हुनखे खयो वियो, सिलेक्ट कयो वियो, पोइ त हिन जो कमु थींदो। पर जेकॾहिं ईअं ग़लति हिनखे किथां लेटर मिली वियो आहे, पोइ त हिन लाइ प्रॉब्लम थींदो इलाही। पोइ बि असां कोशिशि कई आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी वारनि त हिननि कंहिंखे असां कढूं न, भली पघार थोरी ॾियूं, पर हुनखे हलंदा हलूं ताकी उहो उनजो ग़रीबनि जो मसइलो हल थिए। ठीकु आहे सर, हिन ॻाल्हि ते वरी ॻाल्हाईंदासीं, पर हिकिड़ी असांखे कंदकोट खां कॉल आहे। रफ़ीक अली मंगरियो साहब असांखे कॉल कई आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी सर, में पंहिंजो नंबर नोट कराइजो। 0333 जी 1336 1336 891। ठीकु आहे जी, कहिड़ो मसइलो आहे असां ॿुधाइजो। मुंहिंजो वाजी साहब इहो सवाल आहे त मां एडी क्लास जो शागिर्द आहियां। एडी एसोसिएट डिग्री इन एजुकेशन थींदी आहे एलिमेंट्री कॉलेज में। अच्छा। ते असांजो आईसी प्रिंसिपल आहे मंजूर इलाही मलिक साहब जी। उन हिकु जेको आहे सो अनाज जी बेस ते जॾहिं कुझु टाइम पहिरियों असांजा फॉर्म न पियो भरे, मूं एप्लीकेशन लिखियूं सेक्रेटरी ॾे, एडिशनल डायरेक्टर वग़ैरह ॾे, त 17 ग्रेड जो ऑफिसर 19 ग्रेड जो ऑफिस सीट ते वेठो आहे। इलीगल आहे जेको सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां ऑर्डर आहे त तव्हां डेपुटेशन में नथा रखे सघो। जी मूं इहा कंप्लेन कई त साईं मुंहिंजी ज़िंदगी खे तबाह करण जे लाइ मूंखे जेको आहे इम्तिहान जे इंटरनल मार्क्स में हरूभरू फेल करे छॾियो आहे। ऐं हाणे साईं सवाल इहो मूंखे करे थो त तूं अची मूंखां माफ़ी वठि, पोइ मां तोखे पास कंदुमि। अच्छा। मुंहिंजी साईं खे गुज़ारिश आहे त जेकॾहिं माफ़ी जो ऐं हिकु अनाज जी बेस ते कंहिं ॿार जी ज़िंदगी सां रांदि खेॾी वञे। हाणे मां सभिनी इदारनि खे एजुकेशन जे सभिनी डिपार्टमेंट खे एप्लीकेशन करे चुको आहियां, पर कंहिं बि अञा ताईं का बि रद्द अमल न आहे ॾेखारे। रफ़ी किथे वेठो आहे तूं? सर मां कंदरकोट में वेठो आहियां, मिर्ज़ापुर माल में। मिर्ज़ापुर में। ठीकु आहे, इहो एलिमेंट्री कॉलेज त इहो ॿ जेको कॉलेज जे भरिसां आहे इहो आहे न? जी जी बिल्कुलु। हुनमें मंज़ूर माण्हू त चङो लॻे पियो मूंखे, मां आयुसि विज़िट कई हुअमि हुते। साईं बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। साईं बिल्कुलु बहितरीनु आहे, पर साईं अनाज जी बेस ते साईं जॾहिं तव्हां मुंहिंजी एप्लीकेशन छो मोकिली, मुंहिंजे ख़िलाफ़ु कंप्लेन छो कई, मां तव्हांखे फेल कंदुमि। ॾिसो हाणे कंप्लेन नथा करे सघूं, असांजो हिकु जमहूरी हक़ नथो थी सघे। बिल्कुलु तुंहिंजो हक़ आहे, पर ईअं जेकॾहिं कई थिए त पोइ ज़रूरु हिसाब किताब मंज़ूर साहिब खां बिल्कुलु वठंदासीं। सुभाणे मां ॻाल्हि सभिनी इदारनि एप्लीकेशन करे चुको आहियां, पर को बि रद्द अमल न आहे। न बसि सुबुह तोसां बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं। ऐं हाणे कॉलेज त बंदि आहिनि, जॾहिं कॉलेज खुलिया त बिल्कुलु तूं वञ ऐं तोसां इंसाफ़ु थींदो। मूंखे फेल करे साल बि मुंहिंजो तबाह थी वियो। फेल न कंदो छो? ईअं ग़लति फेल छो कंदो? बिल्कुलु करे चुको आहे, हिन वक़्तु रिज़ल्ट बि अची चुको आहे। अच्छा जी जी बिल्कुलु। मां एक्सटर्नल मार्क्स में यूनिवर्सिटी जे तरफ़ां टॉप पोजीशन खई आहे, बल्कि इंटरनल मार्क्स में डबल 0 मार्क्स। इहे सारे बिल्कुलु नाइंसाफ़ी ऐं अनाज जी हिकिड़े क़िस्म जी हद थींदी आहे। ठीकु आहे, जेकॾहिं कई थिए त हुनजे ख़िलाफ़ु बिल्कुलु एक्शन खणंदासीं। मां तव्हांखे हिकु मौज़ूअ में अर्ज़ु कयां थो, महिरबानी करे हाज़िर रफ़ीक इनशाला कंदासीं, हाज़िर कोशिशि कयूं। हाज़िर ज़रूरु रफ़ीक, अव्हांजो नंबर नोट थी वियो आहे। सर अव्हांजी जेकी प्रॉब्लम हुई उहा ॿुधी छॾी आहे ऐं ज़रूरु अव्हांखे इंसाफ़ फराहम कयो वेंदो ऐं सर अव्हां सां गॾु आहिनि। सर जेको हिननि जो मसइलो आहे, पर एजुकेशन में ईअं बि थींदो आहे त कंहिंजे फ्यूचर सां माण्हू खेॾे सघे, छा इन ॻाल्हियुनि जो मक़सदु हूंदो आहे? असांजो प्यारो मुल्क आहे जी। एॾे माना हिन में बि करप्शन, माना हिकिड़ी साड़ में कंहिंजी बि असां अगरि चाहियूं त ज़िंदगी ख़राब करे सघूं था। थी सघे थो, हिनमें को ग़लति ॻाल्हि कोन्हे त नथी थी सघे। इहा ॻाल्हि थी सघे थी, इन करे जो असां वटि हमेशह माण्हू जेके आहिनि न शॉर्टकट ऐं हू कोशिशि कंदा आहिनि त असां ग़लति मीन्स सां असां पंहिंजो फ़ाइदो वठूं। त इहे जेके मास्तर ईअं कंदा आहिनि, हिननि केतिरनि मास्तरनि
ग़रीब शागिर्दनि जा बेड़ो गर्क करे छॾियो आहे सिर्फ़ु इन करे त या ॿुहारी न ॾींदा या सफ़ाई न कंदा स्कूल जी सफ़ाई न कंदा तॾहिं बि उनखे मार्क्स घटि ॾियनि था पिया इहो पर्सनल रिवेंज आहे जेको मास्तर वठंदा आहिनि हमेशह त इहो अॼुकल्ह उहे मास्तर रहिया ई कोन्हनि न जेके पुराणा हूंदा हुआ अॻे पुराणा मास्तर त पंहिंजे छोकिरनि खे बचनि वांगुरु ॾिसंदा हुआ तॾहिं ॿियो दौर हो हाणे जेको दौर आहे त उहो हिकिड़ो जेलसी जो आहे असांखे शागिर्द बि असांखे टीचर खे फ़ाइदो ॾिए इहो सोचियो वेंदो आहे हाणे त शागिर्दनि खां हर शइ मतिलबु चवंदा शागिर्द खणी अचो पोइ सर हिन ॻाल्हि ते कोई एक्शन छो नथो खयो वञे जेकॾहिं अगरि तव्हां चओ था त इहो अॻु में बि माना थींदो आयो आहे या त उहे जेके शागिर्द आहिनि उहे कंप्लेन नथा कनि पिया हिन बारे में बिल्कुलु ईअं बि आहे त के शागिर्द हाणे हिन माण्हू थोरे रफ़ीक कोशिशि कई आहे पर कोशिशि काफ़ी हिमत कई आहे उन्हनि ॿुधायो त उन्हनि खे त मतिलबु सदमो बि मिली चुको आहे उन्हनि खे मार्कूं उनजी कटी हुयूं आहिनि इहा जेका बदमाशी आहे ठीकु केरु बि हुजे केरु बि मास्तर हुजे या शागिर्द हुजे ईअं न करणु खपे शागिर्द खे मास्तर जी इज़त करणु खपे ऐं मास्तर खे शागिर्द जी ज़िंदगी घटि में घटि ख़राबु न करणु खपे जेकॾहिं रफ़ीक चए त मां यूनिवर्सिटी में पहिरियों नंबर बि अचां थो ऐं पोइ हिनखे 0 मार्क्स मिलनि थियूं इहा त न ठीकु आहे सर हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं पर हिते ब्रेक जो वक़्तु थियो आहे जी नाज़रीन असांजी कॉलनि जो सिलसिलो बि जारी आहे असांजे प्रोग्राम जो सिलसिलो बि जारी आहे पर हिते वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदासीं वेलकम बैक नाज़रीन असांखे पंहिंजे प्रोग्राम में भली ख़ार था चऊं त सर असां जंहिं ॻाल्हि ते ॻाल्हाए रहियासीं जे कंदकोट खां असांखे रफ़ीक अली मंगरियो असांखे कॉल कई त उन्हनि जो जेको उहो पाण शागिर्द आहे उन्हनि सां टीचरनि जे ज़्यादतियुनि बाबति असां ॻाल्हायूं पिया त उहो ॿारनि मां शागिर्दनि मां हिकिड़ी मतिलबु पंहिंजी जेलसी कढनि था पिया उनजे फ्यूचर सां खेॾनि था पिया हिन हवाले सां तव्हां छा चवंदव ॿुधायूं त इहे टीचरनि में इहा बीमारी आहे त जेकॾहिं शागिर्द को न मञे त पोइ हुनखे बिल्कुलु मार्कूं कटे छॾींदा आहिनि हालांकि इहा त उनजी ज़िंदगी सां खेॾण जो मसइलो आहे सर उनजे फ्यूचर जी ॻाल्हि आई आहे त उनजो सॼो फ्यूचर तबाह कनि था जी फ्यूचर उनजो तबाह थो थिए पियो पोइ अलाह खां भउ करणु खपे हिननि खे जेकॾहिं अलाह खां न भउ कंदा पोइ इहे कीअं मसइलो हल थींदो ग़रीबनि जो जेके ग़रीबनि जो ईअं मार्कूं कटे छॾनि था पिया हुनखे फेल करे छॾनि था पिया त इहा ॾाढी ख़राबु ॻाल्हि आहे ऐं इन ते एक्शन खणंदासीं असां इनशा ताला मां हुनखे मंज़ूर खे मां पाण बि सुञाणा जेको मास्तर आहे मास्तर चङो आहे हुते प्रोग्राम चङा कंदो आहे पढ़ाईंदो बि सुठे नमूने आहे पर हे जेको रिवेंज वरितो अथई रफ़ीक खां हिन जो हुन खां हिसाबु किताबु ज़रूरु वठंदासीं इनशा सही आहे सर बाक़ी हिन ॻाल्हि ते तव्हांखे एक्शन खणण बि खपे ऐं ज़रूरु असांखे हिकिड़ी कॉल आहे गनी टालपुर असांखे कॉल कई आहे हेलो अस्सलाम वालेकुम जी जी अदा अल्लाह जो शुक्र आहे अवां पंहिंजो नंबर नोट कराइजो अॻु में नंबर 0322 जी 0322 61 जी 61 जी 944 ठीकु आहे अभी अर्ज़ु इहो मुंहिंजो छोकिरो BA पास आहे 14 क्लास पढ़ियल आहे हुनखे समेत वर्क करे नौकिरी मिली आहे बंगी वारी असां माण्हू खिलनि पाड़ी थींदासीं मछकीन पोइ ड्यूटी थो करे 6 साल थी विया ठीकु आहे अर्ज़ु साहिब खे इहो ई महिरबानी करे को प्रमोशन ॿियो कराए ॾे छोकिरो तालीम जी तोइन बि आहे असांजी थोरी इहा तोइन बि आहे महिरबानी ठीकु आहे गनी भाउ तव्हां ॻाल्हायो सर सां गनी कम में कोई तोइन न थींदी आहे बाबा गुरबत या कम में तोइन काज न थींदी आहे कमु करणु खपे ॿुध मुंहिंजी ॻाल्हि कमु करणु खपे कमु कहिड़ो बि ख़राबु हुजे कम में माण्हू खे उहो न करणु खपे त भई कमु ख़राबु आहे या नथो थिए बाक़ी रहियो साल इहो त छोकिरो जेका BA पास आहे ऐं उहो भर्ती छा में थियल आहे छा में भर्ती थियल आहे सैनेटरी वर्कर आहे ठीकु आहे पोइ हुनजो प्रमोशन थी सघे थो ऐं हुनजी कोशिशि कंदासीं किथे कहिड़े ॻोठ मां ॻाल्हाए थो घारे मां जी घारे मां सर अच्छा त सर इहो घारे मां ॻाल्हायां नौकिरी भुला ससुई पति जे कोटा मां मिली सो अर्ज़ु इहो त अवां थोरो सावण करियो महिरबानी करो 14 क्लास पढ़ियल आहे ठीकु आहे त सेक्रेटरी बि आहे तव्हां जिते चओ त रवां पोइ कुझु कराए ॾिए सेक्रेटरी सां ॻाल्हाए
ठीकु आहे तूं छोकिरे खे चओ त कॾहिं मोकल वठी अचे मुंहिंजी ऑफिस में ईद खां पोइ त पोइ ईद खां पोइ इनशाला करे ॾियोसि तव्हां कमु ठीकु आहे न ठीकु आहे गनी भाउ अव्हांजो नंबर असां नोट करे छॾियो आहे अव्हांजो जेको मसइलो आहे त उहो सुभाणे या सर सां वरी ॻाल्हाए करे या ईद खां पोइ वञी इन मसइले खे ज़रूरु हल करे वठंदा सर हिननि जो जेको इहो मसइलो आहे जॉब त उन्हनि खे आहे उनजो ॾिसो न प्रमोशन हा भर्ती थियल आहे सैनिटरी वर्कर में जी ऐं आहे पढ़ियल कढ़ियल छोकिरो रोज़गार आहे कोन हीअ बि रोज़गार हिनखे मिली वियो आहे ऐं जेको मिलियो हिनखे मिलियो हाणे सैनिटरी वर्कर BA पास छोकिरो सैनिटरी वर्कर सम्झो था न उहो आहे सफ़ाई वफ़ाई जो कमु सो उहो हाणे छोकिरो जेकॾहिं ज़ाहिर आहे पढ़ियल कढ़ियल छोकिरे खे थोरो सुठी का अहिड़ी डिग्निटी वारी पोस्ट हुजे थोरो खणी ग़रीब हुजे पर उन में पोस्ट चङी हुजेसि हिन में जीअं क्लर्क थियो या को पटे वारो थी वञे तॾहिं बि हिन जो गुज़र सफ़र सुठो थी वेंदो त सैनिटरी वर्कर में हिन लाइ प्रॉब्लम थिए थो पियो ऐं प्रॉब्लम डेफिनेट थींदो हिन करे जो हीउ पढ़ियल कहिड़ो छोकिरो आहे पर पोइ हिन जी कोशिशि कंदासीं जेकॾहिं लीगल वे में हिन जो हिते प्रमोशन थी सघे थो उहो कराईंदासीं प्रमोशन जेकॾहिं नथो थी सघे त पोइ हाणे असां गवर्नमेंट वरी ऐलान कयो आहे 50,000 नौकिरियुनि जो उन में वरी भरे त वरी कोशिशि कंदासीं उन में नौकिरी बि हिनखे मिली वञे ॿियो हिन खां चांस कोन्हे ॿियो हुनजो ठीकु आहे सर हिकिड़ी कॉल आहे कराची खां अज़हर भुट्टो असांखे कॉल कई आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं कहिड़ो हाल आहे ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर आहे अज़हर भुट्टो साईं कराची मां ॻाल्हायां पियो मां आहियां नायब सदर आपका जो ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन मां ठीकु आहे असांजो इहो आर्ज़ा आहे पोस्टनि जी आहे असांजो जेके अपग्रेडेशन आहे क्लर्कनि जी उहा ॿियनि सभिनि सूबनि में थी चुकी आहे पंजाब में ख़ैबर पख्तूनख्वा में बलोचिस्तान में वफ़ाक़ बि जेको आहे बजट में ऐलान करे छॾियो त हिननि खे अपग्रेड कयो वञे पर सिंध हुकूमत असांखे जेको आहे बजट में अपग्रेड न कयो आहे अज़हर हाणे तूं पंहिंजो नंबर त ॿुधाए भला हा साईं लिखो 0315 हा 260 260 6933 उन खां अॻु जेको आहे असांजी समरी जेका आहे उहा बि पई आहे सेक्रेटरी सर्विसिस वटि अच्छा जंहिंसां असां मिलिया हुयासीं असां सां गॾु जेको आहे त उहो जेको आहे त अरवी साहिबु जेको आहे वज़ीर साहिबु आहिनि उहे बि हलिया गॾु असां उन सां मिलिया हुआसीं उन चयो असां जेका समरी मथे वज़ीर आला साहिब खे मोकिलियूं पिया पर उहा असांखे हाणे नाउमीदी इन में थी आहे जॾहिं वफ़ाक़ बि ऐलान करे छॾियो बजट में पर सिंध हुकूमत न कयो आहे इहो असां सां जेकॾहिं महिरबानी कई वञे तव्हां किथे रहंदा आहियो हा मां हिते कराची में हूंदो आहियां न कराची त वॾो शहर आहे भाउ किथे कराची में शहर गुलशन इकबाल में रहां थो पोइ हाणे ईअं कयो मुंहिंजी ऑफिस उते ई आहे पंहिंजो एजुकेशन डिपार्टमेंट में तुगलक हाउस में तव्हां अचो उते त पोइ वेही सलाह कयूं था ॾिसूं छा थो थी सघे जेकॾहिं मां पंहिंजी क़यादत खे बि वठी ईंदुसि मां बि ईंदुसि पोइ जेका महिरबानी थी सघे तूं असांजे लाइ काफ़ी आहे तुंहिंजी क़यादत छा कंदी वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी तूं पाण हलियो आहे असांजे लाइ तूं घणो आहे भाउ मां समूरा साईं हुते जेके ख़ैबर पख्तूनख्वा जा या पंजाब जा जेका बि नोटिफिकेशन आहिनि जेका उन्हनि जारी कया आहिनि उहे मूं वटि पिया ठीकु आहे अचु त पोइ सर्विस सेक्रेटरी सां बि ॻाल्हाईंदासीं जेकॾहिं ॿिए सेक्रेटरी सां ॻाल्हाइणो पियो त उनखे सां ॻाल्हाईंदा चीफ सेक्रेटरी सां ॻाल्हाइणो पियो त चीफ सेक्रेटरी साहिब खे बि चवंदासीं त तव्हांजी मदद करे जेकॾहिं तव्हांजो लीगल मसइलो आहे त पोइ तव्हां इनशा ताला यकीन कयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी तव्हांजो इहो लीगल मसइलो हल कंदी ज़रूरु जी वॾी महिरबानी अज़हर भुट्टो अवां कॉल कई ऐं ज़रूरु अवांजी ॻाल्हि ते ऐं अवांजे हिन मसइले खे अच्छा हिकिड़ी असांखे मिरपुर ख़ासि खां हिकिड़ी कॉल आहे डॉक्टर रईस असांखे कॉल कई आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी सर पहिरियां त अवां पंहिंजो नंबर नोट कराइजो 0333 जी 29 जी 67 जी 401 ठीकु आहे कहिड़ो मसइलो आहे अवां सां हाजी साहब सां मसइलो अर्ज़ी आया था मुझे एसोसिएट प्रोफेसर हो ग्रेड 19 में जी तो पोइते उनजी ड्यूरिंग सर्विस डेथ थी वई तो असां एजुकेशन डिपार्टमेंट में हिकिड़ो हूंदो आहे फाइनेंशियल असिस्टेंट उन जे लाइ असां 3 साल थी विया एप्लीकेशन जमा कराई आहे अच्छा ऐं हीअ डेली असांखे चक्कर था लॻाराइनि चए था अॼु अचो सुभाणे अचो हिन बजे में थी वेंदो ऐं महिरबानी करे सर हिनखे जेको आहे
तव्हां हिननि खे जेको आहे तंबी करे हींअर 6 साल थी विया छो न तुसीं कमी अथई जबकि सभु डॉक्यूमेंट पूरा मुकमल कया आहिनि। डॉक्टर साहब इहो अदा जेको गुज़ारे वियो उन जा बच्चा आहिनि? हा साईं ॿार आहिनि, नंढा नंढा ॿार आहिनि, यतीम ॿार आहिनि। ठीकु आहे, उहो अलाह साईं जे हथ आहे। बहरहाल पोइ हुनजी केरु जेकॾहिं असां हिते कोशिशि बि कयूं, तव्हां जेकॾहिं मां वटि अचो बि सयूं कराची में त असां कोशिशि बि कयूं त भॼ डुक त करणी पवंदी न, कंहिं क्लर्क वटि, कंहिं डिप्टी सेक्रेटरी वटि, कंहिं सेक्शन ऑफिसर वटि वञिणो पवंदो। जेकॾहिं ईंदो ऐं अची भॼ डुक थोरो घणो कंदो त पोइ कमु थी वेंदो तव्हांजो। अच्छा ॿियो हिननि जे असां जेको न फोटी खाते लाइ एप्लीकेशन जमा कराई आहे नौकिरी जे लाइ, हू बि पोइ अमलदार वटि कोन थी वेंदो न उहो बि ईंदो जॾहिं तव्हां जेका एप्लीकेशन कॾहिं जमा कयो, कॾहिं फोन थियो आहे? हिनखे बि तक़रीबन 2 साल थी विया आहिनि। 2 साल थी विया। एप्लीकेशन कॾहिं जमा कराए थो? 2 साल मथे थी विया। उन जे लाइ परसुएशन करणी पवंदी आहे न। ॾिसो जेकॾहिं साईं प्रोफेसर हुयो त उनजी वेरिफिकेशन कराइणी पवंदी उनजे कॉलेज में जिथे उहो प्रोफेसर साहिबु हुयो। उहो सभु डॉक्यूमेंट वेरिफिकेशन कराए सभु कागज़ जमा कराए थी। किथे जमा कराए थो? एजुकेशन सेक्रेटरी वटि। न हुन में अचिणो पवंदो आहे डॉक्टर साहिबु, जेकॾहिं ईंदो त कमु थींदो। जेकॾहिं असां 12 बजे खां वठी 5-6 बजे ताईं उतां हूंदा आहियूं। हुते एडुकेशन में मुंहिंजी ऑफिस आहे। तव्हां ईंदो त पोइ जी डेली हूंदा आहियूं। जे वर्किंग डे में छंछरु आर्तवार न हूंदा आहियूं, बाक़ी डेली हूंदा आहियूं। पोइ तव्हां जेकॾहिं अचो हाणे त तव्हांजी मर्ज़ी, ईद खां पोइ अचो तव्हांजी मर्ज़ी। ठीकु आहे, वॾी महिरबानी डॉक्टर असांखे कॉल कई। सर हिननि जो जेको मसइलो आहे फोती कोठा पंहिंजे भाउ जी उन्हनि रिक्वेस्ट कई हिकिड़ी जेको फोत थी विया आहिनि उन्हनि जे फोती कोठा में उन्हनि जे बचनि जे लाइ हेल्पिंग जे लाइ इहो डिस्ट्रिक्ट कोटा जो CM साहिबु अॻे ई फ़ैसिलो करे चुको आहे जी। ऐं सभु जेके एप्लीकेशन अचनि थियूं डिस्ट्रिक्ट कोटा में उन में CM साहिबु इहो हुकुम कयो आहे चीफ सेक्रेटरी साहिब खे त भई इहो तूं जल्दी जल्दी हिन ग़रीबनि खे नौकरियूं ॾे। छो जो डिस्ट्रिक्ट कोटा में उन जी सेंक्शन पोस्ट हूंदी आहे। सेंक्शन पोस्ट मिसाल ॻाल्हि उहो जेको माण्हू कमु करे थो पियो, जेको बि आहे पटेवाल आहे, चौकीदार आहे, प्रिंसिपल आहे, कुझु बि आहे त उनजी सेंक्शन पोस्ट आहे। उहो जेकॾहिं डेथ थी वञे उहा पोस्ट वेकेंट रहे थी त उनजे पुट खे मिलणु खपे। जेकॾहिं उहा साॻी नथी मिले त उनखे घटि वधि जी मिलणु खपे। सो इहे CM साहिबु असांजी महिरबानी कई आहे हाणे त सॼो जेके बि उन वटि फाइल हुया, जेके बि डिस्ट्रिक्ट कोटा में जंहिं बि अप्लाई कयो उनखे CM साहिबु चीफ सेक्रेटरी साहिब खे ऑल एंड ऑल करे छॾियो, तूं इन जी अपॉइंटमेंट करे। ठीकु आहे सर, मां इन ॻाल्हि ते वरी अवां सां ॻाल्हाईंदसि, पर हिकु टंडो आदम खां अल्ताफ़ हुसैन खां असांखे कॉल कई आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी सर, पहिरियां तव्हां पंहिंजो नंबर नोट कराइजो। 033 जी 290 जी 1785 1785 जी। कहिड़ो अर्ज़ु आहे अवांजो? मुंहिंजो शुजा साहिब सां अर्ज़ु आहे जी त असां असुल खां वठी 1970 खां वठी पीपल्स पार्टी सां असां वास्तो आहे। मुंहिंजा 3 छोकिरा आहिनि, मतिलबु हिन वक़्तु मास्टर डिग्री करे वेठा आहिनि। ऐं 2008 खां वठी जीअं पीपल्स पार्टी दौरान मूं ॾाढो अख़बार में अप्लाई कयो, इंटरव्यू छोकिरनि ॾिना, का बि अख़बार छॾी कान। हिन वक़्तु इंटरव्यू ॾिना, पास थिया, पोइ बि का असांखे ख़बर कान्हे। MPA में घणेई दुखियासी दौड़ियासीं त कुझु कोन हा मुकर वञी कोन था। हा त तंहिं करे साईं व्यवस्था कयूं। छोकिरा हिकिड़े जेको मसइलो हल थी वञे त तव्हांजी महिरबानी थींदी। हीअं त पहिरियों मां सम्झां थो पर अॻिते असांजी कयो वञे। महिरबानी अदा। असल में छा आहे त हाणे अप्लाई कंदा रहो। हाणे बि जेके पोस्टियूं अचनि थियूं रोज़ाना, बैन अञा आहे असांजे सिंध गवर्नमेंट ते। जीअं बैन लथो त तव्हां कोशिशि कंदासीं, थी सघे थो अलाह करे तव्हां थी वञे। पर डेरो साहिबु तमामु सुठो माण्हू आहे तव्हांजो, हिते MPA बि रहियो आहे तव्हांजे टंडो आदम में। इन सां मिलिया आहियो? रोशन जोनी जो साहिबु आहे हिते। अच्छा ठीकु आहे दादा, असां कोशिशि कंदासीं तव्हांजे छोकिरनि खे टिनी मां कंहिं न कंहिं छोकिरे खे तव्हांखे नौकिरी मिले।
अलाह कंदो छो जो रोज़गार जो मसइलो ॾाढो ॾुखियो मसइलो हूंदो आहे ऐं उन में असांजी हुकूमत हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत हमेशह कोशिशि कई आहे त ग़रीबनि खे नौकरियूं मिलनि। सर हाणे त 50,000 जेके नौकरियूं सिहत में तालीम में इन्हनि में 50,000 जेके नयूं नौकरियूं अचनि पियूं। हाणे 50,000 असांजी गवर्नमेंट ऐलान कयो आहे 50,000 नौकरियुनि जो ऐं इंशाअल्लाह ताला असां ॾींदासीं सभिनी माण्हुनि खे। हाणे नसीब जी ॻाल्हि आहे जंहिंखे मिली जंहिंखे न मिली ॾींदासीं। सही आहे, बि इलाही ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं ग़रीब त ख़बर अथव ख़ुशी में एक्साइटेड थी विया हूंदा। ॿुधो ॾींदासीं असांजो इहो मतिलबु तय थियलु आहे त कुझु बि थी वञे। मूंखे यादि आहे जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु अलाह साईं राजाणे खे अलाह साईं बख़्शींदो जन्नत में जॻह ॾींदो त उनखे केस थियो PI में एम्प्लॉयमेंट जे तहत। त PI में हुन नौकरियूं ॾिनियूं उन करे हुन जे मथां बेनज़ीर साहिब जे मथां केस थियो। पोइ बेनज़ीर साहिब खां इंटरव्यू वरितो जॾहिं कुझु एंकर्स त बेनज़ीर साहिबु चयो त मूंखे त भली जेको कुझु करिणो अथनि कर मां त नौकरी ॾींदुसि ऐं ग़रीबनि जो हक़ु आहे मूं ते मां प्राइम मिनिस्टर रही आहियां ऐं मां नौकरी न ॾियां ॿियो कीअं कंदुसि। सर हिकिड़ी कॉल आहे असांखे हैदराबाद खां कॉल आहे डॉक्टर निज़ामाणी असांखे कॉल कई आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। जी पहिरियों तव्हां पंहिंजो नंबर नोट कराइजो। 0300 जी 3094 जी 337 जी जी कहिड़ी प्रॉब्लम आहे असां कहिड़ी शिकायत आहे अवां जी? साईं खे शिकायत असांजी राउंड की शाख है हैदराबाद क्लास वाले थी हाला डिवीजन जी। अच्छा उते पानी जी शदीद खोट है, पानी पीअण कोन्हे, असांजे घरे ज़मीन आहे उते बारात वग़ैरह आहे, मथां वाटर कोर्स बंदि असांजो नओं एल वाटर कोर्स आहे उते जेको आहे वाटर कोर्स बंदि करे वेठा आहिनि ऐं ॼाणी ॿुधी मथियनि ज़मीनदार खे पाणी विकिरी ॾियनि था। असां काफ़ी शिकायतूं कयूं आहिनि कंहिं क़िस्म जो इवन असांजे हिते भींडो शरीफ़ आहे राउती आहे उते आसपास पीअण जे लाइ पाणी कोन्हे। काफ़ी असां शिकायत मथे कयनि पोइ खड़पे कोन्हे सवाइ। अवां कंहिंखे शिकायत कई आहे? असां पंहिंजो AC साहब खे कई आहे, चीफ इंजीनियर खे कई आहे, हुनखे दरख़्वास्त कयूं आहिनि पर कंहिं क़िस्म जो कोन्हे। असांजो ख़ासि तौर ते नओं एल वाटर आहे उनखे तक़रीबन जेको हणी वेंदा आहिनि जेको पाणी अचे थो न असांजा सवे करे बाग़ आसपास जेके अंब जा बाग़ सुकी विया आहिनि आसपास जल जो पाणी सवा खारो आहे, पीअण जे लाइ पाणी कोन्हे। ठीकु आहे दादा, अॼु बि माण्हू आया कुझु टंड आदम जा, उन्हनि जो मसइलो बि असां हल कयोसीं त उते इंजीनियर सां ॻाल्हाए करे सुभाणे तोसां बि ॻाल्हाईंदुसि पोइ इंजीनियर सां बि ॻाल्हाईंदासीं। अलाह कंदो तव्हांजो मसइलो हल थींदो ऐं कोशिशि इहा कंदासीं तव्हांखे पाणी मिली वञे। ठीकु आहे न भाउ? ठीकु आहे, वॾी महिरबानी। डॉक्टर निज़ामाणी असांखे कॉल कई, अव्हांजो मसइलो ॿुधो वियो ऐं डॉक्टर साहिबु ऐं अव्हां जेके शुजा साहिबु अव्हांजी ॻाल्हि ॿुधी आहे ऐं ज़रूरु हिन ॻाल्हि ते अमल कंदासीं। पर असां अव्हां हिन खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हुई जी मोहतरमा जी। मतिलबु मोहतरमा चयो त मूंखे कहिड़ी परवाह कोन्हे, जेकॾहिं मूंखे 10 केस ठाहियो, 15 केस ठाहियो, 20 केस ठाहियो, पर असां रोज़गार ॾींदासीं, माण्हुनि जो हक़ु आहे असां ते ऐं उन बाक़ाइदा ॾिनो रोज़गार। हिकिड़ी ॿी अजीब ॻाल्हि ॿुधायां त असां जॾहिं मां MNA थियोसि मोहतरमा सां गॾु त मोहतरमा प्राइम मिनिस्टर थी पहिरें ॾींहं ख़बर पियसि त 110 माण्हू नवाज़ शरीफ़ रखी विया, पुराणा ऑर्डर करे विया। 110 फाइल उहो सेक्रेटरी खणी आयसि त हीअ नवाज़ शरीफ़ रखी वियो आहे, पुराणा माण्हू पुराणी तारीख़ुनि में माण्हू रखी विया, इन जो छा तव्हां हुकुम कयो था? मोहतरमा खिली चयसि त हाणे नवाज़ शरीफ़ त बेवकूफ़ी कई पर मां माण्हुनि खे कढंदसि कोन। हुन OGDC में OGDC जी वॾी नौकिरी हूंदी आहे ऑयल एंड गैस वारनि जी, वॾी पघारूं तमामु घणियूं हूंदियूं आहिनि, पर मोहतरमा उन वक़्तु चाहे त उहे हिकिड़ी मां तव्हांजी ॻाल्हि सॉरी मां कटंदसि त हिकिड़ी कॉल आहे वाई पांदी खां ग़ुलाम नबी असांखे कॉल कई आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। जी पहिरियां तव्हां पंहिंजो नंबर नोट कराइजो। अवांजो आवाज़ बिल्कुलु घटि पियो अचे। 0334 जी 220 जी 3768 ठीकु है 3768 जी कहिड़ो मसलो आहे असां जी जी हिते पॉलिश ऑयल कंपनी आहे, गैस फिल्टर्स में आहे, उन खां अलावा यूनियन बि हिकु ॾियनि जा ॿी फाइनल कंपनी आहे गुज़रियल 10 सालनि खां। जेको रॉयल्टी फंड आहे उहो कॾहिं गुलामी जा सरकार वठी था वञनि, ॿुधनि था बि इलाइक़े जा सरकार उन खां पोइ रोक भरे था। बलुचिस्तान साइड जा माण्हू अचनि था दावा करे बंदि वठी था वञनि, या कंहिंजे घुटा पवनि
पोइ असांजी कंट्रोल आहे न को हिते जो पाणी जी सहूलियत आहे न असांजो मॉडर्न स्कूल आहे न प्राइमरी न मिडिल न हाई स्कूल जे लेवल ते ऐं हेल्थ जी सिचुएशन इहा आहे त कानूनी सोसाइटी में असांखे मोटो कमरनि जी अस्पताल त मंज़ूर करे ॾिनी लेकिन उन में को डॉक्टर न ठीकु आहे अलाए हिन जो ज़िलो कहिड़ो आहे ख़ैर सुभाणे ॻाल्हाईंदासीं ख़बर पवंदी हा सर कॉल ड्रॉप एक्चुअली थिए ईअं थो त मिसाल के मुंहिंजी ज़मीन आहे जीअं असांजी ज़मीन आहे उन में जेकॾहिं गैस निकिरे थी त पोइ उहा प्राइवेट माण्हू जो हक़ थी वेंदो आहे उहो मुंहिंजो हक़ थींदो त मां उन खां 10% वठां 5% वठां 1% वठां इन करे हिननि जा मसइलो हूंदो त जंहिंजी खाते वारी ज़मीन हूंदी उनखे उहा रॉयल्टी ॾींदा हूंदा बाक़ी रहियो साल इहो त DC साहब खे चवंदासीं उतां जे इलाइक़े जो DC जेको बि हूंदो उनखे चवंदासीं त उहा जेका रॉयल्टी मिले थी त उन में फलाही कम थियणु खपनि फलाही कम असां वटि प्रॉब्लम इहो आहे त असांजे जेके बि असांजो गैस निकिरनि थियूं या ऑयल निकिरे थो ऑयल कढण जे वक़्तु त अची उहे ऑफिसर वॾा वॾा चवनि था भई असां तव्हांखे हीअ बि तरक़ी करे ॾींदासीं हीअ बि ठाहे ॾींदासीं जॾहिं बि गैस निकिरे थी हुनजो कब्ज़ो पूरो थो थिए त पोइ असांजे माण्हुनि खे विढ़नि पिया था पुलिस खां मारनि पिया था रेंजर्स खां माराइनि था ठीकु आहे सर हिकिड़ी कॉल आहे उहा कॉल था वठूं चूंड को नारो मां असांखे गुलाम नबी कॉल कई आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी जी साहब असांखे नंबर नोट कराइजो पहिरियां 0300 0300 3530 783 जी कहिड़ो मसइलो आहे असां हाणे हाजी साहब थोरी शेयर करिणो आहे जी जी कयोसि जी ॿुधनि पिया हाणे असांजो पाणी नारा केनाल माइनर संतरा हुजे वार्ड नंबर R5 ते वई जी पाणी चढ़ियल आहे हुन ते इंजीनियर सखर ऐं SDO सखर जेको आहे पाणी वेतिरो करे त 62 ज़मीनदार खे ॾेई असांखे पाणी फराहम नथो कयो वञे इहे 62 ज़मीनदार लाइ काॾों था अचनि जेके ग़रीब जो पाणी खणी था वञनि ख़बर ई नथी पए सुभाणे मां ॻाल्हाईंदुसि त नारा वारनि सां अॼु असांजो सेक्रेटरी साहिब बि हिते आयल आहे तव्हां वटि रूड़ी कैनाल ते विज़िट ते आया सेक्रेटरी साहिब बि विज़िट ते आयल अथव जेकर हुननि सां मिलो त वधीक तव्हांजो मसइलो हल थींदो जेकर नथा मिली सघो त पोइ सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि वरी सेक्रेटरी साहिब मोटी अचे हेॾां नारा खां त पोइ हुनखे चवंदुसि त तव्हांजो मसइलो हल करे ठीकु आहे न इहो मसइलो हर कंहिंसां लॻो पियो आहे आबाद वारनि सां इहो थींदो आहे हाणे काफ़ी छो जो इहो जॾहिं पाणी जो मौसम हूंदी आहे न पोइ हर माण्हू चवंदो आहे मुंहिंजी ज़मीन आबाद थिए पोइ उहो हुनजो पाणी खणी वेंदो आहे हुनजो पाणी खणी वेंदा पोइ इहे 62 ज़मीनदार उन वक़्तु पैदा थी वेंदा पंहिंजे लाइ हा हर को पंहिंजो ज़मीन खणी वेंदो आहे पाणी ऐं ग़रीब माण्हू वीचारा रुली वेंदा आहिनि इन करे इहो प्रॉब्लम थिए थो पियो ऐं ठीकु आहे सर हिकिड़ी कॉल आहे शिकारपुर खां असांखे सादिया कॉल कई आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी हाल ठीक है हा जी अदी वॾी महिरबानी अवांजी अदी अवांजो नंबर नोट कयो वियो आहे हाणे जेकी अवां सां प्रॉब्लम आहे अवांजी जेकी शिकायत आहे अवां ॿुधायो अदी मां पंहिंजे हस्बैंड जे लाइ कॉल कई पहिरियां बि तो मुंहिंजो हस्बैंड इंजीनियरिंग पास आहे ऐं इहो ॾाढी सुठी हुनजी जेका पोज़ीशन आहे ॾाढी सुठी पढ़ाई हुनजी थियल आहे डिग्रियूं हुनजूं काफ़ी वॾियूं आहिनि पर हुनखे सिपाहीअ जी नौकिरी आहे काफ़ी अर्सो थियो आहे पर मां अदा खे पहिरियां बि चयो त फेल जे लाइ त उन पहिरियां बि कयो त हुनजी जेका हाई लेवल पढ़ाई आहे उहा ठीकु आहे अदी तोसां पहिरियों बि ॻाल्हायोसीं असां तव्हांखे सलाह ॾिनी हुअसीं त अदा खे चओ महिरबानी करे हाणे नौकिरियूं अचनि त उन में भरे ऐं भरींदो जेकॾहिं न भरींदो त पोइ नौकिरी मिलंदसि बाक़ी ईअं न कयो सर ये इन्हनि जा मसइला असां ॿुधासीं ऐं इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो ख़तमु थी वियो आहे असां वरी इंशाअल्लाह नाज़रीन ईंदड़ हफ़्ते वरी अव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं तेसिताईं पंहिंजे महिमान ऐं अव्हां पंहिंजी मेज़बान फराख़्तियार खे ॾियो इजाज़त अल्लाह हाफ़िज़